सिंध हाई कोर्ट सखर बेंच सिंध में अमन अमान बाबत महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कचे में ऑपरेशन ऐं जदीद हथियार ख़रीद करण जी हिदायत करे छॾी आहे। जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस मुबीन लाखो ते ॿधल ॿ रुकनी बेंच महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।